नाज़रीन मां हकिंजा फातिमा हादिसी रहा है न्यूमेरान न्यूज़ रुकयूं था खबरन दा कंडियालो रिपोर्ट जमील अहमद सरगानी मोहब्बत देरो जो तोय में शहरन तरफा मोहब्बत देरो पुलिस की हिमायत पर अमन एहतजाजी रैली कढ़ी वही। एहतजाजी रैली की अगवानी राहिब गांधानी सैद यासीन शाह खालिद डहराज अल्लाह बख्श सुमरो दीदार सरगानी नवाब गांधाई हिम्मत अली सरगानी ऐं हाकिम सुमरो जन मीडिया से ॻाल्हाईंदे ॿुधायो त SSP नौशहरो फ़िरोज़ सदाम हुसैन ख़ासि करे DSP कंडियालो ऐं SHO मोहब्बत देरो सिकंदर अली चांग पंहिंजो फ़र्ज़ बाख़ूबी निभाए रहियो आहिनि जंहिं जे अचण सां ई मंशात जुआ प्लाटनि ते कब्ज़ा बिताखोरी बंदि कराई आहे ऐं अमन अमान जी सूरत हाल बहाल कराई आहे। शहरनि सां इंसाफ़ कयो आहे जंहिं ते मोहब्बत देरो जी अवाम मुतमिन आहे। राहिब अली गांधाई ॻाल्हाईंदे चयो त कुझु शरपसंद अनासरनि खे SHO सिकंदर अली चांग जे अचण सां तकलीफ़ पहुती आहे जेके SHO खे हटाइण जूं कोशिशूं करे रहिया आहिनि। हुन वधीक ॿुधायो त असांजे ॻोठ ॿाहिरां पुलिस पकड़ पिणु क़ाइमु थी आहे जंहिं जे करे शहरनि परअमन रैली कढी पुलिस जी हिमायत में मोहब्बत देरो पुलिस ज़िंदाबाद जा नारा पिणु हंया। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहियो न्यूमेरान न्यूज़।